सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। सिंध जे कोटनि क़िलनि तारीख़ी बंदरगाहनि बाबति पंहिंजे ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अॼु पाण हिकु अहिड़े कोट क़िले बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिंजी जाग्राफियाई ऐं तारीख़ी अहमियत जेका आहे तमामु वॾी अहमियत आहे। ऐं हुन जी ही माना क़िलो जेको आहे उहो तइमीर जो बि शाहकार रहियो आहे। उहो आहे राणो कोट। राणो कोट लाड़ जे मीरपुर साकरे वेझो देह डंडी में वाक़िअ आहे। भरिसां हुन जी सिंध जे तारीख़ी विरसे जो हिकु अहम हिसो आहे। हिन क़िले जी बीहक तइमीर ऐं तारीख़ी पस मंज़र सिंध जे जग्राफियाई ऐं सियासी तब्दीलीअ जी अकासी करे थो। माना हिन सां सियासी तब्दीली वाॻियल आहे। पंहिंजी ॻाल्हि ॿोल राणी कोट जे जाग्राफियाई बीहक तइमीराती जेके हुन जा पासा आहिनि ऐं तारीख़ी पस मंज़र जो इल्मी जाइज़ो पेश करे थी। पंहिंजी सॼी ॻाल्हि ॿोल मुस्तनद तारीख़ी हवालनि सां आहे। रेफरेंसिस मौजूदु आहिनि। का बि ॻाल्हि पाण अहिड़ी न कंदासीं जेका हवाई तवाई हुजे, ॿुधल सुधल हुजे, जंहिंजा के बुनियाद न हुजनि। छाजे करे जो अॼु जो दौरु जेको साइंसी दौरु आहे उन में को बि कूड़ लॿाड़ तव्हांखे फबी नथी सघे। साइंस बुनियाद फ़राहम कया आहिनि तहक़ीक़ जा, तारीख़ लिखण जा, जाग्राफी जो जाइज़ो वठण जा। इन करे को माण्हू चवे त मां फ़ने खान आहियां, उहो तेसिताईं फ़ने खान न आहे जेसिताईं उन जा के फ़ने खानीअ जा बुनियाद न हूंदा। त सिंध जी तारीख़ बाबति जॾहिं पाण ॻाल्हायूं था त बाक़ाइदे सबूतनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। नस्ली लिसानी तासुब खां पासीरो थी पाण जदीद साइंसी बुनियादनि ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी तारीख़ बाबति, सिंध जे क़िलनि कोटनि बाबति, तारीख़ी माॻनि बाबति, जोग्राफी सरहदुनि बाबति। हाणे राणो कोट जेको आहे सो हुनजे हिकु तरफ़ समुंड ऐं ॿिए तरफ़ दरियाई वहकिरो आहे। ओलह तरफ़ सिंधू दरिया जो डेल्टाई हिसो मौजूदु आहे जिते धारा जा बंदर वाक़िअ हो। धारा जा बंदर वाक़िअ हो ऐं क़िले जे उतर तरफ़ वरी अवाइली वहकिरे जा आसार मिलिया आहिनि जेकी हुनजी क़दामत जी शाइदी ॾियनि था। अवाइली वहकिरो दरिया जो। हाणे राणो कोट धारा जा रियासत जो हिसो हो, हिकु मक़ामी रियासत सिंध जी जिते नुंगामिरनि जी हुक्मरानी हुई। राणे अर्जन जेको राणो अर्जन हुयो उहो नुंगामिरनि जो आख़िरी हुक्मरान हुयो ऐं कल्होड़नि जे दौर में बिजार जोखे हथां क़तलु थी वियो, जंहिंसां हिन धारा जा रियासत जो अंत आयो या ख़तमु थी। राणो कोट राणे अर्जन तरफ़ां पंहिंजी रहाइश तौरु इस्तेमालु थींदो हो ऐं उन जे वेझो धारा जा बंदर हिकु तारीख़ी मर्कज़ हो जितां हिन वक़्तु बि क़दीम आसारनि जा जेके सबूत मिलिया आहिनि उनमें चीनी शीशे ऐं ठिकराठे जा सामार मिलियो आहे उन दौर जो। हाणे राणो कोट जी तइमीर चौरस शिकिल में थियल आहे जंहिंजे हर पासे जी ड्रेग 325 फुट आहे। दीवार जी मोकर जेका आहे सरासरी 12 फुट आहे ऐं उन में ॻाढ़ो पथर ऐं चुन जो गच इस्तेमालु थियल आहे। चुन जो गच जंहिंमें सिणीअ जी जेका ॻूण हूंदी आहे उहा कतरे करे उन सां चुन मिलाए सीमेंट जहिड़ो हुनखे मज़बूत कयो वेंदो आहे जेका उसारीअ में इस्तेमालु थींदी आहे। हाणे हिन क़िले जा 7 बुर्ज आहिनि जिन मां 4 कुंडनि ते आहिनि ऐं 3 विच में आहिनि। बुर्ज जेके आहिनि बेज़वी शिकिल जा आहिनि जिनजी क़तुर जेका आहे 24.6 फुट डिघो ऐं 22.6 फुट वेकिरो आहे। क़िले जे मर्कज़ में हिकु खूह जो आसार पिणु मौजूदु आहे जेको उन जे रहाइश
रहायशी इस्तेमाल जी शायदि ॾिस माना जेके माण्हू हिते रहंदा हुआ इन खूह जो पाणी इस्तेमालु कंदा हुआ। राणोकोट जेको आहे न रुॻो तमीराती लिहाज़ खां हिकिड़ो शाहकार आहे पर सिंध जे तारीख़ी तसलसुल जो हिकु अहम हवालो पिणु आहे। इन जी बीहक बंदरगाह जे वेझो हुजणु ऐं सियासी तब्दीली सां लाॻापियल हुजणु इन खे इल्मी तहक़ीक़ लाइ अहम बणाए थो। ही क़िलो सिंध जी जाग्राफ़ी सियासत ऐं सक़ाफ़त जो संगम आहे। तमामु अहम क़िलो आहे, इन ते वधीक तहक़ीक़ थी सघे थी ऐं ही जेके बि हिन क़िले बाबति पाण वटि मौजूदु हवाला आहिनि इन जो आर्कियालॉजी डिपार्टमेंट ऑफ सिंध जो जेको आहे सो सिंस फोर्ट्स एंड हिस्टोरिकल आर्किटेक्चर कराची गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां 2020 में छपियो वियो। उन में ए शेख कालिडोस्कोप ऑफ सिंस पॉलिटिकल हिस्ट्री इहो 2018 हैदराबाद मां शाया कयो वियो। सिंध ऐं ॿियो आहे मैपिंग एंशियंट सिंध मैपिंग एंशियंट सिंध पोर्ट्स एंड सेटलमेंट्स इहो बि जेको आहे सो 2021 में किताब शाया थियो आहे। हिन में काफ़ी मवाद मौजूदु आहे। हीउ इंतिहाई अहम सिंध जो क़िलो आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।